मां तव्हांखां ज़रूरु इन हवाले सां पुछंदमि त सिंध सलामती वॉक इन लंडन वॉट इज़ ऐं तव्हां हिन बारे में ॿुधायो पर पर्पस मेन पर्पस हूंदो को न को या एजुकेशन हूंदी या पंहिंजी वॉक जे करे असीं पाण खे थोरो उजागर कयूं थोरो ॿियनि खे ॿुधायूं त असीं सिंधी क़ौम कीअं आहियूं ऐं छा असांजे लाइ लंडन में मौजूदु आहे सो इहो सॼो पर्पस सॼो क्राइटेरिया तव्हां असांखे ॿुधाईंदा प्लीज़। वरी महिरबानी अची हाणे मुंहिंजो ख़्यालु आहे त सिंध वॉक इहो बैकग्राउंड ॿुधायां त वधीक बहितरु थींदो। असीं जेको जॾहिं महिल असां ऑर्गेनाइज़ेशन शुरू कईसीं सिंध नेशन ऑफ यूरोप 2012 में ऐं पर्पज़ इहो हो त सभई प्रोफेशनल्स हुआसीं जंहिंमें डॉक्टर्स हुआ वकील हुआ ऐं इंजीनियर ऐं बिज़नेस कम्यूनिटी हुई असांजी जेका उहा स्केटर्ड हुई। असीं हिक ॿिए जे रास्ते में कोन पिया आयासीं, असांखे पंहिंजा स्टेक्स बि ख़बर कोन हुआ ऐं त भई केरु किथे थो कमु करे, कंहिंखे ज़रूरत पए, ॿियो स्टूडेंट्स वग़ैरह अचनि था ऐं जेके नवां प्रोफेशनल्स अचनि था उन्हनि खे हेल्प कीअं था करे सघूं। त असां बेसिकली सर्च कईसीं त भई अहिड़ी कहिड़ी ऑर्गेनाइज़ेशन थी सघे थी छो जो जेका पॉलिटिकली मोटिवेटेड न हुजे ऐं बिल्कुलु नॉन पार्टीज़न हुजे जंहिं ताकी कम्यूनिटी खे वेझो आणियूं ऐं कम्यूनिटी जी रिज़र्वेशन हूंदियूं आहिनि पार्टीज़ जी या पॉलिटिक्स जे हवाले सां त फैमिलीज़ गॾियूं कोन थिए। त असां हिकिड़ी नेटवर्किंग लाइ जेका रूट ॾिठीसीं उहा साना में ॾिठीसीं। साना असांजो सम्झो त रोल मॉडल आहे इन हवाले सां जो काफ़ी पुराणी ऑर्गेनाइज़ेशन आहे, तक़रीबन 40 साल उन दौर में पुराणी ऐं हुननि जो कमु बि सुठो हो ऐं जेको आहे कम्यूनिटी में पंहिंजो नॉर्थ अमेरिका में हुननि गॾु कयो। अमेरिका वॾो मुल्क आहे सो उन ई जे अक्सर जेका बि ज़ाहिर लोकल लॉस असांजा पंहिंजा आहिनि पर बायलॉज या जेके असां स्पिरिचुअली साना खे इन हवाले सां फॉलो कई सक्सेसफुल ऑर्गेनाइज़ेशन ई जंहिंमें सियासत इन्वॉल्व कान हुई। इन ई करे असां उन जा पंहिंजो मेन एसेंस वरितासीं ऐं पोइ असां उन ई बेसिस ते नेटवर्क शुरू कयोसीं, नेटवर्क कम्यूनिटी सां नेटवर्क शुरू कयोसीं ऐं उन ई में ज़ाहिर सभई जेके बि मल्टी प्रोफेशनल्स असांजा इंडिविजुअल्स हुआ गॾु आया ऐं उन में जेको असांखे मेन एडवांटेज इहो थियो त असांखे पंहिंजा स्टेक्स ख़बर पिया। पोइ असां जेको पर्पज़ उन मेन पर्पज़ हो त हिक ॿिए जी मदद करणु। पहिरियों स्टेप इहो हो त जेका लोकल कम्यूनिटी यूरोप में आहे उन खे वेझो आणिजे ऐं पंहिंजा स्टेक्स ठाहियासीं, ख़बर पई त कहिड़ो कहिड़ी जाइ ते कमु करे थो, कहिड़ो कंहिंखे हेल्प करे सघे थो। पोइ उन खे असां कैस्केड कयोसीं पूरी दुनिया में। उन में सिंध मेन आहे जंहिंमें जेके शागिर्द अचनि था या प्रोफेशनल्स अचनि था, मिसाल तौरु डॉक्टर अचनि था या इंजीनियर अचनि था, बिज़नेस कम्यूनिटी का बिज़नेस करणु चाहे थी त पोइ असां पंहिंजूं सर्विसूं उन्हनि खे ऑफर कयोसीं ऐं उन में फ़ाइदो इहो थियो त जेके स्टूडेंट्स मुंझारे में हुआ त उन्हनि का सपोर्ट कान हुई कोर्सिस जे हवाले सां या शहर जिते डिफरेंट शहरनि में अचनि था रहाइश जे हवाले सां त उहा असां उन्हनि खे हेल्प कईसीं। इन सां गॾिबा वियासीं, उहे शागिर्द आहिस्ते आहिस्ते असांखे प्रोफेशन में अची विया, उहे वरी असांजो सो थींदा विया। त अहिड़े तरीक़े सां हीअ जेका वॉक आहे उन ई करे तव्हांजे साम्हूं इहा रखी इहा वॉक जेका इन जो हिकिड़ो ग्लिम्स आहे त इहा असीं सभु वरी यूरोप मां गॾिबासीं ऐं प्लस इहा जेका एरिया मूं तव्हांखे ट्रैफलगर स्क्वायर खां शुरू थी हाइड पार्क कॉर्नर ते ख़तमु थिए थी त इहा नॉर्मली जेके बि कम्यूनिटीज़ आहिनि उहे इन रूट खे इख़्तियार कंदियूं आहिनि छो इहो मेन रूट आहे त हिते छो मल्टीनेशनल एरिया आहे ऐं मल्टी एथनिक एरियाज़ आहिनि त सभई असां पंहिंजी कम्यूनिटी खे बि इंट्रोड्यूस करियूं था ऐं कम्यूनिटी खे कॉन्फिडेंस बि ॾियारियूं था ऐं गॾिजूं था इन बहाने परे परे खां। ऐं सम्झां थो त इन सां असीं सेंट्रली पंहिंजे ख़ासि तौर ते यूरोप में यूके मेन कंट्री आहे उते अॻियां बि थींदासीं ऐं जेका उते जेका इंग्लैंड जी कम्यूनिटी अथनि उहे बि ॾिसंदा बाबा सिंधी बि हिते मौजूदु आहिनि। त मेन शइ इहा आहे त असीं गॾिबासीं, असीं ऑलरेडी नेटवर्किंग करियूं पिया, असांजा प्रोजेक्ट्स हलनि पिया, हिक ॿिए सां राब्ते में हूंदा आहियूं पर हीउ हिकिड़ो क़दम अॻियां आहे त असीं बाक़ाइदे जेकर ॿियनि उत्साह पैदा करियूं त बाबा वी आर अ बिग कम्यूनिटी। बिल्कुलु ठीकु अली साहिबु, अव्हांजो ॾाढो ज़बरदस्त रोड प्लान आहे पर आउं सम्झां थो जॾहिं को बि कमु माण्हू इनिशिएट करे थो उन जा कुझु नुक़्ता हुजनि था, पॉइंट्स हुजनि था, हदफ़ हुजनि था। 2012 खां हिन वक़्तु 26 हले पियो, ग़ालिबन पाण 14 साल में दाख़िल थी चुका आहियूं। अव्हांजूं महिनतूं ऐं कोशिशूं लगातार जारी आहिनि। अव्हांजा उन वक़्तु प्रोजेक्ट्स कहिड़ा हुया, इनिशिएटिव कहिड़ा हुया, हिन वक़्तु ताईं अचीवमेंट्स कहिड़ियूं आहिनि प्लीज़? असांजो जेको मेन पहिरीं त पंहिंजी कम्यूनिटी खे ऑर्गेनाइज़ कयोसीं, ठीकु उन में ज़ाहिर टीम वर्क आहे सो अकेले अली रज़ा जो या अकेले ॿिए दोस्तनि जो कोन हो, काफ़ी सीनियर दोस्त हुआ ऐं त इन में असां हिक ॿिए खे गॾु कयोसीं। 2 साल त असांखे लॻा
ख़ासि तौर ते त भई सॼी कम्यूनिटी एस्टेक्स गॾु कयूं हम्म। ऐं पोइ पंहिंजा पंहिंजा राया वरितासीं त कीअं अॻियां वधिजे सलाह मशूर सां हलियोसीं। त उन खां बाद में असां मेन शइ इहा कईसीं त वेबसाइट ठाहीसीं। पोइ दोस्तनि खे जेको आहे ज़ाहिर आहे हिकिड़ो जेका इंटरनेशनल कम्यूनिटी उन खे एतमाद में वरितोसीं। ख़ासि तौर ते असां इन कल्चर सिंधी कल्चर जे हवाले सां 2 मेन फेस्टिवल्स कया 2016 ऐं 17 में। उहे तमामु सॼी दुनिया में जेको आहे उनखे एप्रिशिएट कयो वियो। उते ई असां जेको ॿियो असां फेस्टिवल कयो उहो ई डिसाइड कयोसीं सॼी दुनिया में जेको जेके बि डायस्पोरा ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि उहे गॾिजी रोटेट कंदासीं सॼी दुनिया में ताकी असां में कम्युनिकेशन वधे इंक्लूडिंग सिंध। त सही। हर साल असां सॼी दुनिया में कंदासीं। हींअर ताज़ो हुनजो एग्ज़ाम्पल आहे त साना जी लंडन में, छो साना त अमेरिका खे डील थी करे न, पर डायस्पोरा ऑर्गेनाइज़ेशन जी जेका हींअर कॉन्फ्रेंस थी उहा लंडन में थी, उहो बि हिकिड़ो हुन जो हिसो आहे आउं चवंदुसि। त हाणे इन हिसाब सां असां कम्युनिटी खे सॼी दुनिया में गॾु कयोसीं ऐं इन में असां पंहिंजी सुञाणप पैदा कईसीं। ऐं पोइ जेके बि लोकल माण्हू हुआ उहे हिक ॿिए वेझो आहे ज़ाहिर हुननि जा इशूज़ थियनि था, लोकल बि इशूज़ थियनि था ऐं इंटरनेशनल इशूज़ आहिनि। इंटरनेशनल इशूज़ में अॼु ॾींहं ताईं असीं जेका मेन आहे सभई असांजा प्रोफेशनल राब्ते में हूंदा आहिनि, जेके नवां शागिर्द हूंदा आहिनि उहे राब्ते में हूंदा आहिनि। हाणे यूरोप में हींअर ताज़ो तव्हां इटली तमामु हिकिड़ो तमामु सुठो रूम ॾिनो आहे। जेके बि इंटरनेशनल स्टूडेंट्स उन्हनि खे पढ़ाई फ्री थी मिले, उते दोस्त आहिनि उन्हनि सां असीं कम्युनिकेशन में आहियूं। ऐं जर्मनी में असांजा दोस्त आहिनि, त सभिनी पासे असांजा पंहिंजा ऑर्गेनाइज़र्स आहिनि जेके इन शइ खे डील पिया कनि। त माना त सॼी यूरोप में असांजी त मेन फोकस यूरोप आहे, सॼी यूरोप में असीं कोशिशि पिया करियूं त जेका थोरी घणी स्टिग्मा आहे त सिंधी माण्हू ॿाहिरि नथो वञी सघे या सिंधी माण्हू लाइ को मौक़ो कोन्हे, इहा ॻाल्हि कान्हे। असीं होप ॾियूं था अॻियां ज़ाहिर थोरो 2 क़दम हू अॻियां वधंदा 2 क़दम असीं उन्हनि खे खणींदासीं। अहिड़े तरीक़े सां अलहमदिल्ला उहो सफ़र कंटिन्यू आहे। माशाअल्लाह।